उडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ जुमा बलोच जी गवर्नमेंट डिस्पेंसरी अस्पताल में दवाऊं अणलब थी वयूं। मरीज़ दरबदर डॉक्टराणी भी अस्पताल में गायब। उन मौके ते मरीज़न अयूब बलोच, दोदो बालादी, चंदर भील ऐं ॿियनि चयो त ॻोठनि में बरसाती पानी निकाल न थियण करे असां ख़ारिश, गैस्ट्रो ऐं मलेरिया जहिड़नि बीमारियुनि में वकोड़जी विया आहियूं। पर अस्पताल में दवाऊं न हुजण करे असां सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहियूं। उन मौके ते ॻोठाणनि चयो त दवाउनि जी खोट बाबति असां डीएचओ मटियारी खे बार शिकायतूं कयूं आहिनि, पर केर बि ॿुधण लाइ तयार नाहे। ॻोठाणनि ऐं मरीज़नि सूबाई वज़ीर सिहत ऐं ॿियनि वसवारनि अमलदारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी असांखे सिहत जूं सहूलतूं फ़राहम कयूं वञनि।